साइंसी तहक़ीक़ में ख़बर पई आहे त रुॻो 6 कलाकनि जी निंड करणु कंहिं बि कम खे वधीक ॾुखियो बणाए छॾे थी। कमनि लाइ ध्यानु ॾियणु ऐं गहरी सोच ज़रूरी हूंदी आहे। घटि निंड जे करे उन्हनि कमनि खे अंजाम ॾियणु ॾुखियो थी वञे थो। इन खां अॻु 2018 में हिक तहक़ीक़ में ॿुधायो वियो हो त जेकी माण्हू 5 खां 6 कलाकनि ताईं सुम्हनि था उहे उन्हनि माण्हुनि जी भेट में 49% घटि पैदावारी हूंदा आहिनि जेकी रोज़ 7 खां 8 कलाक सुम्हंदा ऐं जेकी माण्हू 5 कलाक खां घटि सुम्हनि था उहे तक़रीबन 30% घटि पैदावारी हूंदा आहिनि। ॿुधायो वियो आहे त बुनियादी तरबियत में हर सिपाही सुबुह 5 वॻे उथंदो आहे ऐं राति 9 वॻे बिस्तर ते हूंदो आहे। इहो हिकु मामूल आहे जेको निंड जी हिकमत अमली जो बुनियाद आहे। ही हिकु मश्क हूंदी आहे जंहिं ज़रिए निंड खे कंट्रोल में आणण लाइ तरबियत जी ज़रूरत हूंदी आहे। हिन मश्क मूजिबि निंड कई वेंदी आहे ऐं उन जी लाॻीती पैरवी कई वेंदी आहे। तरबियत ऐं हिकमत अमली जे माहौल में निंड जी मनसूबाबंदी हिकु बुनियादी क़ाइदानी सलाहियत आहे। हालतूं कॾहिं कॾहिं इन जे उबतड़ बि थी सघनि थियूं। हर 24 कलाकनि में 7 खां 9 कलाक निंड करणु ज़रूरी हूंदी आहे। ॿी सूरत में कमु करणु बि ॾुखियो थी वेंदो आहे। निंड में बहितरी कमकार, रिश्तनि, कुटुंब ऐं वांदिकाई लाइ ज़रूरी आहे, छो त जेकॾहिं कंहिं वटि इहे सभु कम करण लाइ वधीक तवानाई नाहे त हू नाकाम थी वेंदो या उहे कम सही तरीक़े सां अंजाम न ॾेई सघंदो। जॾहिं त हिक शख़्स खे हर राति सुठी निंड नाहे ईंदी त उन सूरत में उन शख़्स जी ज़िंदगी जे हर रुख में कमकार ते नाकारी असर पवंदा। निंड लाइ हिकु मख़सूस वक़्तु चूंडणु अक्सर ऐं कंट्रोल करणु ॾुखियो हूंदो आहे। इन लाइ माहिरनि सलाह ॾिनी आहे त पहिरियां मख़सूस तारीख़ जी चूंड कई वञे जंहिंमें सभु डिवाइसिस खणी टीवी हुजे, फोन या कंप्यूटर बंदि थी वञनि ऐं बतियूं बि विस्मायूं वञनि। माहिरनि मूजिबि वक़्तु तइ कजे त जीअं 7 खां 8 कलाक जी निंड करे सघिजे। मिसाल तौर हिक शख़्स खे सुबुह 6 वॻे उथण जी ज़रूरत आहे त बिना शक जे खेसि जल्द खां जल्द सुम्हण जी वक़्त जी चूंड करणी पवंदी, छो त जेसिताईं हू मुकमल तौर ते थकियल न हूंदो उनखे फौरी निंड न ईंदी। ॿियो मरहलो निंड बाबति सोचण या सुम्हण जी कोशिश करणु नाहे पर रुॻो आराम करणु ऐं दिमाग़ खे ख़ामोशी सां भटकण ॾियणु आहे। ऐं जेकॾहिं उन में सुम्हण में वक़्तु लॻे थो त का ॻाल्हि नाहे, पोइ हू उन ॻाल्हि खे यकीनी बणाईंदो त ॿिए ॾींहुं हू सुबुह जो निंड न करे त जीअं राति जो हू सुम्हण लाइ तयारु हुजे। इहो संदसि सुम्हण जो वक़्तु न पर बिस्तर जी तयारीअ जो वक़्तु सम्झियो वेंदो। अहिड़ी रीति वक़्तु गुज़रण सां संदसि जिस्म उन वक़्त ते निंड लाइ तयारु थी वेंदो। इन जो हिकु फ़ौजी तरीक़ो बि आहे। अव्हां बि फ़ौजी तरीक़े खे आज़माए सघो था। इहा 2 मिंटनि जी प्री फ्लाइट रूटीन आहे जेका US नेवल कॉलेज पायलटनि खे सुम्हण में मदद ॾियण लाइ तयारु कई हुई। इन जे नतीजे में 6 हफ़्तनि में 96% पायलट 2 मिंटनि या उन खां बि घटि वक़्त में सुम्ही पवंदा आहिनि। संदन सुम्हण में का शइ रंडक नाहे बणिबी। खणी हू हिक बेंच ते वेठा हुजनि, मशीन गन जी फायरिंग जी रिकॉर्डिंग ॿुधी रहिया हुजनि या रुॻो हिकु कप चांहि पी रहिया हुजनि। इन लाइ पहिरियां चहिरे खे सुकून ॾिनो वेंदो आहे। आहिस्ते आहिस्ते घाटो साहु वठंदे अखियूं बंदि करियो। उन खां पोइ चहिरे जे सभिनी हिसनि खे आरामदह करियो। निराड़ खां शुरू थी ॼारीअ ऐं ॻलनि खां थींदे वात ऐं ज़िबान बि आरामदह थींदी। कुल्हनि ऐं ॿांह खे बि आराम ॾिजे। कंहिं बि दॿाउ मां छोटकारे लाइ चहिरे ऐं कंध जे उज़वनि खे आराम ॾियण बाद ईअं महसूस थियण लॻंदो जीअं माण्हू सीट या बिस्तर में घिड़ंदो पियो वञे। पोइ पंहिंजे साॼी ॿांह जे मथे हिसे खां शुरू करियो। आहिस्ते आहिस्ते पंहिंजी साॼी ॿांह ऐं हथनि खे आराम ॾियो ऐं पोइ ईअं ई पंहिंजे खाॿे पासे बि करियो। इन दौरान घाटा साह खणो ऐं उन्हनि ते ध्यानु ॾियो। सीने खे आराम घाटे साह ज़रिए हासिल थिए थो। साॼी जंग खां पोइ गोॾनि ऐं खुॾियुनि ऐं पेरनि जी आङुरियुनि ताईं हर हिसे खे आराम ॾियो ऐं सभ खां ज़रूरी शइ दिमाग़ खे पुरसुकून करणु आहे। कंहिं बि शइ बाबति न सोचणु ॾुखियो हूंदो आहे पर हर राति हिक मामूल ते क़ाइमु रहण सां फ़ाइदो थींदो। सोचण जी टेक्निक खे ज़हन में हिक आरामदह तस्वीर ऐं ख़्याल सां इस्तेमालु करे सघिजे थो, जीअं त ऊंदाहीअ में आराम सां लेटण तसवुरु करणु। जे इहो कमु न करे त इहे लफ़्ज़ वर्जायो त कुझु बि नाहे सोचणो। इहे लफ़्ज़ रुॻो 10 सेकंडनि ताईं वर्जायो ऐं आराम सां सुम्ही पओ। आख़िर में इहो ज़हन में रखणु ज़रूरी आहे त इहा मश्क वर्जाइण सां अव्हां निंड में बहितरी आणे सघो था।